नेशनल इलेक्शन प्लान जी एपेक्स कमेटी बलूचिस्तान में दहशतगर्द तंजीमुनि खिलाफ जामिया फौजी ऑपरेशन की मंजूरी ॾेई छॾी। सियासी ऐं फौजी क़यादत तरफ़ां हर क़िस्म जी इंतहा पसंदी के सख्ती सां चिथण ते इतफ़ाक़। अंदरूनी सलामती हर हाल में यकीनी बणाई वेंदी। कानून लागू कंदड़ इदारनि जा हथ मज़बूत करण ऐं डिजिटल दहशतगर्दनि खे सख्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। एपेक्स कमेटी आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनी जो चवणु आहे त मुल्की सिक्योरिटी में रंडक बणजंदड़नि खे नतीजा भोगड़ा पवंदा। दहशतगर्दी खिलाफ जंग में हर पाकिस्तानी सिपाही आहे, को वर्दी में त को वरी बिना वर्दी जे। फौज ऐं कानून लागू कंदड़ इदारा गवर्नेंस जी खामियुनि खे रोज़ानी जे बुनियादनि ते शहीदनि जूं कुर्बानियूं ॾेई पूरा करे रहिया आहिनि। धरना या तरकी वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां सभिनी खे गॾिजी वेही मामलनि ते सोचण जी दरख़्वास्त। संदसि चवणु आहे त हर मौक़े ते धरणो हयो वेंदो आहे। छा इहो पाकिस्तान जे मफ़ाद में आहे? हू अदब सां दरख़्वास्त थो करे त गॾिजी वेही मामलनि ते सोचणो पवंदो, फ़ैसिलो करणो पवंदो त धरना, लॉन्ग मार्च या तरकी करणी आहे। मुल्की तरक़ी ऐं ख़ुशहाली मुआशी तौरु सियासी इस्तेहकाम सां जुड़ियल आहे। मईशत आहिस्ते आहिस्ते मज़बूत थी रही आहे। अंदरूनी सीड़पकारी खां पोइ परॾेही सीड़पकारी में बि इज़ाफ़ो थींदो। परॾेही सीड़पकारी हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। मुल्की तरक़ी जा टारगेट वफ़ाक़ ऐं सूबनि खे गॾिजी हासिल करणा पवंदा। IMF जो आख़िरी प्रोग्राम हूंदो, सभिनी खे महिनत करणी पवंदी। क़ौमी एक्शन प्लान बाबति एपेक्स कमेटी जो इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि इजलास में अमन अमान जी सूरत ते गौर। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर ऐं DGI साई जे अमन अमान जी सूरत ते ब्रीफिंग। PTI बानी ॻाल्हियुनि ते राज़ी। अली अमीन गंडापुर ऐं बैरिस्टर गोहर खे ॻाल्हियुनि जी इजाज़त। अलीमा ख़ान जो चवणु आहे त PTI बानी अली अमीन गंडापुर ऐं बैरिस्टर गोहर खे ॻाल्हियुनि जी इजाज़त ॾिनी आहे, जंहिं लाइ ख़मीस ताईं मोहलत आहे। संदसि पैगाम आहे त नज़रियाती माण्हुनि जी जंग जल्द ख़तमु नाहे थींदी। हू 24 नवंबर ते नज़रियाती हक़ वठनि पिया। का भञरा न थींदी। इस्लामाबाद में PTI जे एहतजाज के मुंहुं ॾियण लाइ सख़्त तरीन क़दम खणण जो फ़ैसिलो। 2 महीननि लाइ कलम 144 लागू। घरू वज़ारत तरफ़ां सिक्योरिटी इदारनि खे मुकमल तौर ते आणण जी हिदायत। रगड़नि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त तरीन क़ानूनी कार्रवाई करण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त सिंधु दरिया मथां केनाल ठाहिण ते सिंध खे सख़्त ख़दशा आहिनि। सिंधु दरिया मथां 9 केनालनि ख़िलाफ़ सिंध सरकार जो मौक़िफ़ वाज़े आहे। मुआशी हालतूं बहितर थी रहियूं आहिनि। स्टॉक मार्केट में तेज़ी आहे। तहरीक इंसाफ़ खे मुल्की तरक़ी हज़म न थी रही आहे। कुझु माण्हू डिजिटल दहशतगर्दी करे रहिया आहिनि। हथियारनि जे ज़ोर ते मुल्की सियासत में कुझु नथो मंझराए सघिजे। इक़्तिसादी राब्ता कमेटी सियारे जी मुंद लाइ बिजली जे अघ में रियायत वारे पैकेज जी मंज़ूरी ॾेई छॾी। विंटर पैकेज तहत बिजली जी फ़ी यूनिट में 26 रुपया रिलीफ ॾियण जी तजवीज़। वाधू बिजली इस्तेमाल करण ते टैरिफ में रिलीफ ॾिनो वेंदो। पैकेज जो फ़ाइदो घरेलू, सनती, कमर्शियल ऐं सनती वाइपेदारनि ते थींदो। विंटर पैकेज दिसंबर 2024 खां फरवरी 2025 ईस्वी लाइ हूंदो। मुल्की दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 2024 ईस्वी कराची में शुरू। 6 ॾींहनि जी दिफ़ाई नुमाइश में 350 खां वधीक परॾेही वफ़दनि शिरकत। ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त आइडियाज़ नुमाइश मुल्की दिफ़ाई पैदावार खे हथी ॾियण में मददगार साबित थींदी। मुख़्तलिफ़ मुल्कनि जा वफ़द बि फ़ाइदो हासिल कंदा। पाकिस्तान ज़िम्मेवार मुल्क ऐं दुनिया में अमन लाइ किरदारु अदा करे रहियो आहे। इलाइक़ाई अमन, समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ी लाइ राब्तनि खे हथी ॾियणी। सिंध TV नेटवर्क जे सर ते 1 दिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त। सिंधु दरिया हो असांजी मश जे सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती ॾियारो वेझो ईंदे ई तयारियूं जारी। नंढनि वॾनि शहरनि में अजरक ऐं टोपनि जे विकिरे में इज़ाफ़ो। सकाफ़ती शयुनि जा स्टॉल क़ाइम। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त सिंध जे पाणी सां गॾु लखे एकड़ ज़मीन बि हथनि मां वञी रही आहे। लीज़ ते ॾिनल असासनि जी मालिकी न वफ़ाक़ ऐं नई वरी सूबनि वटि रहंदी। हुकुमरान पार्टी में 99% ॾोहारी माण्हू शामिल आहिनि।
भारत चैंपियंस ट्रॉफी खां पोइ ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कप लाइ बि टीम मोकिलण खां इनकार करे छॾियो। ब्लाइंड क्रिकेट एसोसिएशन इवेंट लाइ NOC न मिलण जी तस्दीक।